स्वामी साहिब हिकिड़े श्लोक में चवनि था, विरली माउ ॼणे का प्रेमी पुट गर्भ मां, सामी सूपे रियन जी जंहिंखे भगत वणे, ॼाण विञाए पंहिंजी सभ जो दास बणे, लिखिया कीन ॻणे ॾिसो अलेख अखियुनि सां। इन जो लफ़्ज़ी माना हिन नमूने आहे, विरली माउ ॼणे का प्रेमी पुट गर्भ मां। संसार में विरली का अहिड़ी माता हूंदी जेका पंहिंजे गर्भ मां प्रेमी यानी ईश्वर सां प्रेम कंदड़ पुट खे जनम थी ॾिए। सामी सूपे रियन जी जंहिंखे भगत वणे, हिकु अहिड़ो पुट जंहिंखे प्रियतम या परमेश्वर जी भक्ति वणे थी। ॼाण विञाए पंहिंजी सभ जो दास वणे, जेको पंहिंजी सुञाणप, पंहिंजी ॼाण, पंहिंजी आइडेंटिटी खे गुम करे सभिनी मनुष्यनि जो दास, बानो या शेवक थो बणिजे। लिखिया कीन ॻणे ॾिसो अलेख अखियुनि सां। अहिड़ो ईश्वर भक्त पंहिंजी अखियुनि सां उन अलेख, उन अलख, उन परमेश्वर खे ॾिसी लिखियल खे कोन ॻणींदो आहे। हिन जी ॻुझी सम्झाणी हरद्वाणी साहिब हिन नमूने ॾिनी आहे, भाग वारनि जीवन खे मनुष्य जो जनम मिलंदो आहे। माता जे गर्भ मां मनुष्य जनम वठे थो। माता जननी आहे, जनम ॾींदड़ आहे। अलॻि अलॻि रंगनि ऐं रूपनि वारा, जुदा जुदा कद बुत ऐं स्वभाव वारा ॿार माता ई ॼणींदी आहे। माता जे गर्भ मां ॼावल सभई ॿार को हिक ई विरतीअ जा कोन हूंदा आहिनि ऐं न ई सभई माताऊं हिकिड़े ई स्वभाव या विरतीअ वारा ॿार ॼणींदियूं आहिनि। सुठे या बुरे स्वभाव वारा ॿार को हिक ई विरतीअ जा कोन हूंदा आहिनि। अछा, कारा, सुठे या बुरे स्वभाव वारा ॿार, प्रेमी या गुस्से वारा जीव माउ ई ॼणींदी आहे। जिन जे हिरदे में प्रेम भरियल आहे, अहिड़ा पुट का विरली माता ई ॼणींदी आहे। जंहिं बालक जे मन में प्रभुअ लाइ प्रेम ओतप्रोत भरियल आहे, जेको ईश्वर जे भक्तिअ में लिवलीन थी रहे थो, अहिड़ा सुपात्र पुट भागन वारी नारी ॼणींदी आहे। स्वामी साहिब अहिड़ीअ माता जो ज़िक्र कनि था। प्रहलाद, जंहिंखे पाण प्रहलाद बि चवंदा आहियूं, ऐं ध्रुव जहिड़ा प्रेमी बालक माता ई ॼणिया हुआ। जिन परमेश्वर जी भक्ति करे नालो अमर कयो, माता तीर्थबाईअ जहिड़ी विरली नारी कंवर राम जहिड़े प्रभु प्रेमी संत या भगत खे जनम ॾिए थी। अहिड़नि सुपात्रनि ऐं प्रेमी पुटनि खे ई प्रीतम परमेश्वर जी भक्ति करणु वणंदी आहे। अहिड़ा सच्चा संत अंदर मां आपो माना मांपुणो या अहंकार कढी देह जो अभिमान त्यागे पंहिंजे अंतःकरण में आत्मा परमात्मा जो दर्शन करे इहो अनुभव कनि था त परमात्मा घटि घटि वासी आहे। सभिनी साह वारनि में परमात्मा वसे थो। तंहिं करे अहिड़ा प्रेमी भक्त सभिनी इंसाननि जा दास बणिजनि था। उन्हनि लाइ सभई जीव परमात्मा समान आहिनि। अंदरि चाहे ॿाहिरि परमेश्वर खे पसण वारा भक्त पंहिंजे प्रारब्ध या भाग जो लेखो जोखो कोन कनि। भला जिन अलख खे अखियुनि सां ॾिसण में न ईंदड़ परमात्मा खे पंहिंजे अंदरियनि नेत्रनि सां ॾिठो आहे, उहे स्थूल या ॿाहिरियों हिसाब छा लाइ कंदा।